रिपोर्टर इशफाक अहमद शेख से ठारजा गुड वलीदाद खान लुंड वासी पोरियत नज़ीर अहमद लुंड जी ख़रीद तेल प्लाट ते बासरन पारा हथियारन जे ज़ोर ते कब्ज़ो नज़ीर अहमद लुंड पंहिंजे वालदाइन घरवारी सां गॾिजी नेशनल प्रेस क्लब से ठारजा पहुची दायूं आहे त गुड गुलाम अकबर लुंड वासी बासर बशीर अहमद लुंड वल्द शरफुद्दीन लुंड हथियारन जे ज़ोर ते मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयूं वेठो आहे जेको 17 अगस्त 2023 ते बशीर अहमद लुंड वल्द शरफुद्दीन लुंड खां 70,000 में हिकु वैसो प्लाट जो वरितो हो जंहिंजी 20,000 एडवांस पिणु ॾिना हुआ ऐं रहियल रक़म जो 50,000 नवंबर 2023 जी 15 तारीख़ ते जमा कराइणा हुआ जेके पिणु जमा कराए छॾिया उन बावजूदि असांजे प्लाट ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहिया आहिनि जंहिं ख़िलाफ़ सेठारजा थाणे ते MC पिणु दाख़िल कराई आहे पर पुलिस बासरनि जी वांगार वांदे हिननि खे गिरफ़्तार करण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। हिननि DSP ठरी मीरवा SSP खैरपुर ऐं DIG सखर खां मुतालबो कयो त असांजे प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे। दादा तव्हांजो नालो छा आहे? नज़ीर अहमद साईं। छा मसलो आहे? प्लाट वरितो आहे जी कंहिंखां? बशीर अहमद खां ख़रीद कयोसीं 70,000 में 20,000 एडवांस 11 महीने 15 तारीख़ 50,000 ॾियणो उहो बि अदा करे छॾियोसीं असां बाठा हाणी असांखे वरी कॾहिं हाणे प्लाट ॾे थो त पैसा ॾे थो असां तव्हांखे अपील कयूं था NC करायो थाणे करायोसीं साईं सभिनी खे ख़बर आहे पुलिस वई आहे हुते? हा साईं वई आहे 2,000 वठी वरी हुनखे भॼाए छॾियऊं अदालत कनि कोन था असांजी अपील आहे। हा साईं SO सेठारजा खे अपील आहे DSP ठरी मीरवा खे अपील आहे उते वियासीं खैरपुर DSP खैरपुर है ना।